ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में NICVD गवर्निंग बॉडी जो 82हों इजलास में गुज़िरियल मीटिंग जे मिनट्स जी मंजूरी ॾिनी वई। वॾो वज़ीर जो तर्जुमान गवर्निंग बॉडी डॉक्टर ताहिर सग़ीर खे एग्जीक्यूटिव डायरेक्टर तौर मुक़ररी में वाध ॾेई छॾी। सिंध हुकूमत NICVD खे 8 बिलियन रुपया ग्रांट ॾींदे आहे, जंहिंखे वधाइण जी मंजूरी ॾिनी वई। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में NICVD गवर्निंग बॉडी जो 82हों इजलास में गुज़िरियल मीटिंग जे मिनट्स जी मंजूरी ॾिनी वई। वॾो वज़ीर जो तर्जुमान गवर्निंग बॉडी डॉक्टर ताहिर सग़ीर खे एग्जीक्यूटिव डायरेक्टर तौर मुक़ररी में वाध ॾेई छॾी। सिंध हुकूमत NICVD खे 8 बिलियन रुपया ग्रांट ॾींदी आहे, जंहिंखे वधाइण जी मंजूरी ॾिनी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।